अहम खबर वज़ीर आज़म इमरान खान पंचगोर ऐं नौशकी में दहशतगर्द हमलो नाकाम बणाइण ते सिक्योरिटी फोर्सेस के भेटा पेश कई है। समाजी राब्तनि वारी वेबसाइट ते जारी कयल बयान में वज़ीर आज़म इमरान खान जो चवण है त बहादुर फौज पंचगोर में दहशतगर्दनि जे हमले के नाकाम बणाए छॾियो है। हुन चयो त सॼी क़ौम पाक फौज सां गॾु बीठल आहे। संदसि चवण हो त पाक फौज क़ौम जी हिफ़ाज़त लाइ मुसलसल कुर्बानियूं ॾे पई। वज़ीर आज़म चयो त दहशतगर्दनि जो हमलो नाकाम बणाइण ते हू सिक्योरिटी फोर्सेस के सलाम पेश करे थो। अहम खबर वज़ीर आज़म इमरान खान पंचगोर ऐं नौशकी में दहशतगर्द हमलो नाकाम बणाइण ते सिक्योरिटी फोर्सेस के भेटा पेश कई है। समाजी राब्तनि वारी वेबसाइट ते जारी कयल बयान में वज़ीर आज़म इमरान खान जो चवण है त बहादुर फौज पंचगोर में दहशतगर्द जे हमले के नाकाम बणाए छॾियो आहे। हुन चयो त सॼी क़ौम पाक फौज सां गॾु बीठल आहे। संदसि चवण हो त पाक फौज क़ौम जी हिफ़ाज़त लाइ मुसलसल कुर्बानियूं ॾे पई। वज़ीर आज़म चयो त दहशतगर्दनि जो हमलो नाकाम बणाइण ते हू सिक्योरिटी फोर्सेस के सलाम पेश करे थो। अहम खबर बाबत आगाह कर रहे हूँ। वज़ीर आज़म इमरान खान पंचगोर ऐं नौशकी में दहशतगर्द हमलो नाकाम बणाइण ते सिक्योरिटी फोर्सेस के भेटा पेश कई है।